सारी रात सुबहान जागी जन याद कयो उनजी अब्दुल लतीफ़ चवे मिटी बिलधो मान कोड़े कन सलाम अचो आगह उन्हनि जे। एशिया खंड जे तमाम अज़ीम बुज़ुर्ग ख्वाजे ख्वाजगा क़य्यूम ज़मा क़ुतुब दौरां हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़्फ़ार अल मरूफ़ पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जे ख़ुसूसी प्रोग्राम साईं राह में सभिनी सजणनि खे अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। मां यहाँ अमा जो पेशकार ऐं मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी सोशल मीडिया जे सहारे फेसबुक लाइव तां ही प्रोग्राम अव्हां जे लाइ पेश कंदा आहियूं। साईं राह हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जे 54हें उर्स मुबारक ते ही ख़ासि प्रोग्राम अव्हां सभिनी अक़ीदतमंदनि जे लाइ पेश कयो पियो वञे। जी सजणो, कहिड़ो सिंध वासी हूंदो जेको कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जे नाले खां वाक़िफ़ न हुजे। पाण इश्क़ इलाही जा आलम बरदार हुआ, इश्क़ रसूल में यकताए रोज़गार हुआ, अहले बैत अतहार जा हुबदार हुआ, क़ाफ़िले उशाक जा सालार हुआ, सिलसिले नक्शबंदिया जा ताजदार हुआ। बलक नक्शबंदिया क़ादरिया चिश्तिया ऐं सुहरवर्दिया सिलसिलनि जा मजमउल बिहार हुआ। पाण आरिफ़ अकमल ऐं मुर्शिद मुकम्मल हुआ। उलूम नक़लिया व अक़लिया ऐं उलूम शरइया रूहानिया जा जामे हुआ। पाण साहिब इरशाद व तलक़ीन हुआ। पाण पंहिंजे नूरानी नज़र ऐं फैज़ानी असर सां हज़ारनि इंसाननि जा अहवाल बदिलाए छॾियाऊं, तक़दीरूं तब्दील करे छॾियाऊं। पाण आलिम हुआ, आबिद हुआ, ज़ाहिद हुआ, मुत्तकी ऐं मुस्लिह हुआ, यानी इस्लाह पसंद हुआ। रातिन जो जागी इबादत करण वारा, ॾींहं जो ख़ल्क़े ख़ुदा जी इस्लाह अहवाल करण वारा। संदन सूरत हसीन महजबीन हुई, संदन गुफ़्तार पुर असरार पुर अनवार हुई, जेका माण्हुनि जे दिलनि जी दुनिया बदिलाए छॾींदी हुई। संदन सीरत सुन्नत नबवी जी अमली तस्वीर हुई। पाण राजनि खे रंग लाताऊं, गुमराहनि खे गस लाताऊं, विछड़ियल बाननि खे रब सां मिलायाऊं। संदन विलादत पाकिस्तान जे पंजाब सूबे जे ज़िले मुल्तान जे शहर जलालपुर पीरवाला जे क़रीब हिक नंढड़े ॻोठ लंगर शरीफ़ में थी। संदन आबाओ अजदाद पुश्तां पुश्त इल्म ऐं इरफ़ान में माण्हुनि जा महदार ऐं आलिमनि ऐं सालिहनि जा पगदार थींदा थे आया। संदन वालिद करीम जो त इल्मी मक़ामी निरालो हुयो। संदन पूरो घराणो इल्मी अदबी ऐं सालेह घराणो हुयो। उहे ज़माने जे क़ुतुब हज़रत चन्नड़ पीर रहमतुल्लाह अलैह जे भाउ जी औलाद मां हुआ।
हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जो वालिद गिरामी मौलाना यार मुहम्मद रहमतुल्लाह अलैह जय्यद आलिम दीन ऐं साहिब तसानीफ़ हुयो, ख़ल्क़े ख़ुदा जो रहबर हुयो। उन अज़ीम पीर जे प्यार ऐं पिरत भरी सोहबत में पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जी तइलीम ऐं तरबियत जो आगाज़ थियो ऐं पोइ वक़्त जे जय्यद आलिमनि वटां ज़ाहिरी उलूम ऐं फ़नून जी तकमील कयाऊं, तफ़सीर जा माहिर बणिजी निकिता। क़िरायत जो वतन वाफ़र इल्मु हुयो। हदीस नबवी खे पढ़ियाऊं, पुरझाऊं, सीने में समायाऊं, अहिड़े अंदाज़ में नबवी अदाउनि खे पढ़ियाऊं जो सीरत नबवी जे रंग में रंगजी निकिता। पाण फ़िक़ह जा माहिर हुआ, फ़लसफ़े ऐं मंतिक़ में यद तूला रखंदा हुआ। हुसूल उलूम तसव्वुफ़ जो आगाज़ क़ादरी सिलसिले जे शेख़ तरीक़त हज़रत ख़्वाजा फ़तेह मुहम्मद क़ादरी रहमतुल्लाह अलैह जन वटां कयाऊं, जितां फ़ुयूज़ात क़ादरी हासिल कयाऊं। पोइ सिलसिले आलिया नक्शबंदिया ऐं बक़िया सलासिल रूहानिया जा फ़ुयूज़ात हज़रत पीर फ़ज़ल अली कुरैशी रहमतुल्लाह अलैह जन जी सोहबत मां हासिल कयाऊं। क़ादिर क़दीर खेनि वॾी फ़याज़ी सां हुस्न सूरत ऐं हुस्न सीरत सां अता कयो हो। उन क़ादिर क़दीर जी अज़मत वारो उहो हज़रत ख़्वाजा मुहम्मद अब्दुल गफ़्फ़ार अल मरूफ़ पीर मिठा रहमतुल्लाह अलैह उस्तादनि खेनि इल्म जा हसीन पोश पहिराया, मुर्शिदनि मथनि मारिफ़त इलाही जा चिट चिटे सिबग़तुल्लाह जे रंग में, यानी अल्लाह जे उन निराले रूहानी रंग में रंगे इसरारनि ऐं अनवारनि जो इमाम बनायो। हिक ॾातर जी ॾात ॿी उस्तादनि ऐं मशाइख़नि जी सौगात पाण तख़ल्लक़ू बे अख़लाक़िल्लाह जो मज़हर बणिजी निकिता। मालिक करीम संदन गुफ़्तार जे पुरअसरार ऐं पुर अनवार अंदाज़ सां नवाज़े छॾियो हो। जॾहिं ॻाल्हायूं थिए त दिलनि जा ज़ंग धोई थे छॾियाऊं, जंहिं ॾांहुं नज़र थे खयाऊं त उन जी तक़दीर मटाए थे छॾियाऊं। जंहिं शहर ॻोठ वस्ती या वाहण में विया थे त अल्लाह जे ज़िक्र इस्म ज़ात जी झूंगार जारी कंदा थे विया। पाण शख़्सियत साज़ हुआ, तारीख़ साज़ हुआ, बल्कि अहद साज़ ऐं ग़रीब नवाज़ हुआ। पाण अल्लाह जे पैगाम पहुचाइण लाइ पंहिंजे अबाणे ॻोठ लंगर मां मुसाफ़िर ऐं मुहाजिर बणिजी निकिरी पिया त पोइ कंहिं जाइ ते क़रार न वरिताऊं। अल्लाह जी धरती ते अल्लाह जे बाननि जी इस्लाह अहवाल लाइ मुख़्तलिफ़ ॻोठनि, शहरनि, वाहणनि ऐं वस्तियुनि में मराकिज़ बनाईंदा विया। जिते माण्हुनि में जहालत जो अंधारो ॾिठाऊं, उते देरो दमायाऊं। इश्क़ मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जे सोजरे सां उहो इलाइक़ो मुनव्वर बनाए वरी कंहिं ॿी जाइ खे शरफ़ क़याम बख़्शींदा विया।
जी दोस्तों, मिलियल ॼाण मुताबिक़ पाण पंजाब, सिंध ऐं बलोचिस्तान जे 17 जायुनि ते नक़ल मकानी कयाऊं। जिते पहुता उते ज़िक्र इलाही जी झूंगार जारी करे छॾियाऊं। बस्ती आराई में आया त उहा जज़्बे वाली बस्ती जे नाले सां मशहूरु थी वई। पोइ करैया बकरिया सफ़र कंदा आया, जंहिं करैया में करार कोन वरिताऊं। आशिकाबाद में इश्क जा दोहा दुखाईंदे सगूरी सिंध में पहुता। सिंध जी वस्ती वस्ती, वाहण वाहण, शहर शहर, नगर नगर सफ़र कंदा आया। दीन जा रंग लाहींदा आया। आख़िर लाड़काणे साह सिबाणे खे आख़िरी आरामगाह जो शरफ़ बख़्शियाऊं। कादिर करीम खेनि सिंध मथां रहमत जो ककर बनाए मोकिलियो। सिंध धरती अॻी पीरनि, फ़क़ीरनि, सूफ़ियुनि ऐं सालिहनि जी सरज़मीन मशहूरु ऐं मरूफ़ हुई। पाण 14 जो चंड बणिजी सिंध जे अफ़क़ ते तुलू थिया त संदन रोशनी सिंध जे हर ज़िले, हर तालके, तक़रीबन हर शहर, वस्ती ऐं वाहण खे नूर बनाए छॾियो। जाहिल संदन सोबत में आलिम थी विया, आलिम संदन निगाह सां आरिफ़ थी विया। पुलिस जे जमादार ते निगाह कयाऊं त उनखे वलीउल्लाह बनाए हज़ारे इंसाननि जो अॻवान बनाए छॾियाऊं। धनारनि ऐं पहवाननि ते निगाह कयाऊं त उहे बि क़ाल अल्लाह ऐं क़ाल रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं ॿोलियूं ॿोलण लॻा। झंगनि ऐं बरनि में थरनि जे भिटुनि ते बि अल्लाह अल्लाह जी तंवार जारी थी वई। संदन कदमनि जी बरकत नारे खे नूरपुर बनाए छॾियो। सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि शहरनि खे रूहानी रंग में रंगींदे आख़िरी उमिरि जा आयाम लाड़काणे में गुज़ारियाऊं। संदन कदम जी बरकत सां रामपुर रहमतपुर बणिजी पई। उहा ई रहमतुनि जी जाइ संदन मरकज़ मुनवर बणिजी वई। संदन निगाह सां ॿार ऐं ॿुढा अल्लाह जी बाझारी ॿोली ॿोलण लॻा। हर पासे हू जी हुंगार जारी थी वई। औरतूं परदेदार तहज्जुद गुज़ार बणिजी वियूं। पाण अहिड़ो शख़्सी इनक़लाब बर्पा कयाऊं जो लखें कटियल क़लबनि खे रोशन कयाऊं। संदन सोहबत में अख़लाक़ ज़मीमा वारा अख़लाक़ हसना जा पेकर बणिजी विया। पाण धोबी बणिजी क़लबनि खे धोताऊं, माण्हुनि जा मन मांझियाऊं, सीना साफ़ कयाऊं। ओठियुनि ऐं आराबनि खे क़ुर्बऊं क़रीब करे उन्हनि जा मेरा मुंहं धोई ऊंदाहा क़ल्ब उजारे उन्हनि खे फ़ना ऐं बका जे मंज़िलुनि ते फ़ाइज़ कयाऊं। पाण मोहसिन सिंध हुआ, पाण अब्रे रहमत हुआ, पाण ककरे करामत हुआ, पाण नूरे हिदायत हुआ, पाण शमए विलायत हुआ। जी दोस्तों, ही प्रोग्राम आहे सईं राह पीराने पीर हज़रत ख्वाजा ख्वाजगा क़यूम ज़मा कुतुबे दौरान हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार अलमारूफ़ पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जी रूहानी शख़्सियत जे हवाले सां संदन 54 सालियाने उर्स मुबारक जे मौक़े ते ही ख़ासि प्रोग्राम सईं राह अवां जे लाइ पेश करियूं पिया। मां आहियां अवां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। हिन पल हलूं था हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जे ख़ूबसूरत कलाम ॾांहुं।
ऐं फरहान कादरी जो बहितरीन आवाज़। जेकर चाहीं अहद को मिलना, अहमद नाम पकैंदी रह। जे तू चाहे अगद को मिलना, जे तू चाहे अगद को मिलना, अहमद नाम पकैंदी रहो। जे तू चाहे अगद को मिलना, अहमद नाम पकैंदी रहो। जिता सुनी जे नाम मोहम्मद, जिता सुनी जे नाम मोहम्मद, चुमकियां ते लैंदी रहो। जे तू चाहे अगद को मिलना, जे तू चाहे अगद को मिलना, अहमद नाम पकैंदी रहो। जे तू चाहे अगद को मिलना, अहमद नाम पकैंदी रहो। उठदे बगदे सिफत सना कर, ये अरबी ते सल्ले अला पढ़, ये अरबी ते सल्ले अला पढ़। फत बसूनी सिर को झुका कर, सिर को झुका कर, सिर को झुका कर, यो बगदर जे पैदे रहो। फत्तबिऊनी सिर को झुका कर, युहबिब दर्जे पैंदी रह। अगद को मिलना, जे तू चाहे अगद को मिलना, अहमद नाम पकैंदी रहो। जे तू चाहे अगद को मिलना, अहमद नाम पकैंदी रहो। जिता सुनी जे नाम मोहम्मद, जिता सुनी जे नाम मोहम्मद, चुमकियां ते
सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। जे तूं चाहीं अहद को मिलना, अहमद नाम पकैंदी रह। जिथां जो वेखी नाम मुहम्मद चुम चुम अखियां ते लैंदी रह। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह है। ख़ास प्रोग्राम हज़रत ख्वाजा ख्वाजगा क़यूम दौरां एशिया खंड जे मशहूर कामिल वली हज़रत ख्वाजा मोहम्मद अब्दुल गफ़ार अल मरूफ़ पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन जी रूहानी शख़्सियत जे हवाले सां अवां जे लाइ पेश कयो पियो वञे। मां आहियां अवां जो मेज़बान ऐं प्रोग्राम जो पेशकार आजिज़ रहमतुल्लाह अला शहरी ताहिरी। जी दोस्तों, अव्हांखे ॿुधाए रहिया हुआसीं हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जी शख़्सियत जे हवाले सां त पाण पूरी उमिरि अल्लाह जे दीन मतीन जी ख़िदमत कंदे जॾहिं वञी पंहिंजे पालणहार सां मिलिया त पंहिंजे पोयां लाइक़ ऐं फ़ाइक़ फ़र्ज़ंदे दिलबंद हज़रत ख्वाजा ख़लीलुर रहमान छॾियाऊं, जंहिं संदन मशीन खे जारी ऐं सारी रखियो। हिन पाकीज़ा पिदर जो पाकीज़ा पिसर आलिम हुयो, आकिल हुयो, रहबर हुयो, रकीकुल कलब हुयो, सरीउल असर हुयो। संदसि सोबत में गुमराहनि खे घस मिलियो, भटकियल मुसाफ़िरनि खे मंज़िल मिली। साईं साहबजादा साहब जन मुख़्तलिफ़ उलूम मसलन उरूज़, सरफ़, नहव, मंतिक ऐं फ़लसफ़े जा इमाम हुआ। तफ़सीर ऐं हदीस जा ग़वास हुआ। फ़िक़ह में वॾी महारत रखंदा हुआ। मअरिफ़त इलाही जी हक़ीक़त खेनि पाक पीउ जी गोद में मिली हुई। संदन फ़ज़ीलत लाइ इहा ॻाल्हि काफ़ी आहे जो हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन ख़ुदि फ़रमाईंदा हुआ त मुंहिंजो पुटु मुहम्मद ख़लील रईसुल उलमा आहे। संदन विसाल पुरमलाल ऐं बरज़ख तरफ़ इर्तिहाल बैदि संदसि नूरे नज़र लख़्ते जिगिर हज़रत ख्वाजा मोहम्मद मज़हर जाने जाना संदन जानशीन थियो, जंहिंजी पेशानी में नंढपिण खां नूर इलाही चमकंदड़ हुयो। अयाम तिफ़ली में ई कुतुब आलम पीर मिठा साईं जन खेसि पंहिंजी पाक पग पहिराई ऐं सदरी सीने ते ओढ़ाई हुई। हिन माठीअण महबूब पंहिंजे आबे अकरम ऐं जदे आज़म जे सजादा नशीनी खे सुहिणी तरह निभायो। दुनिया खे रूहानियत जो रंग लॻायो, जंहिंखे बि तलक़ीन ज़िक्र कंदो रहियो त उनखे जज़्बो चालू थी वेंदो हुयो। वरी संदसि घर में हिकु अहिड़ो गुलाब जो गुल टिड़ियो, जंहिंजो इस्मे गिरामी पंहिंजे जदे आला जे नामे नामी मुताबिक़ अब्दुल गफ़ार रखियो वियो। हिन नामियारे नींगर जी पेशानी में बि नंढपिण खां नूर इलाही जलवगर हुयो। अज़ीम उस्तादनि जी तइलीम ऐं तरबियत संदसि सलाहियतुनि खे वेतर निखारे निर्वार कयो। पंहिंजे वालिदे गिरामी जे इंतकाल पुरमलाल बैदि जॾहिं पाण आबाओ अजदाद जी मसनद मुबारक ते फ़ाइज़ थिया त दुनिया खेनि
हज़रत पीर मिठा साईं सानी जे सोहणे लक़ब सां सॾण लॻी। खैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे भावें लखां करोड़ां दा वैर होवे भावें लखां करोड़ां दा वैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे। पाण निहायत महिनत ऐं मुहबत सां पंहिंजे अजदाद जे अज़ीम सरमाए खे संभाले रहिया आहिनि। ख़ानकाह आलिया रहमतपुर में हर महीने जी 11हीं जी राति हिकु पुरकैफ़ नूरानी महफ़िल थींदड़ आहे। उनखां सवाइ सालियाना प्रोग्राम बि अज़ीम शान थींदड़ आहिनि। कुतुब आलम हज़रत पीर मिठा साईं जा नूरानी नवासा हज़रत साईं ख्वाजा मोहम्मद दीदह दिल मददिल आली बि उन चमने गफ़ारी जा हसीन ख़ुशबूदार गुल आहिनि जेके पंहिंजे असलाफ़ ऐं अकाबिरीन जे नक्शे क़दम ते हलंदे सिलसिले पाक जी तरवीज ऐं इशाअत में शबो रोज़ कोशान आहिनि। संदन आस्थानो लाड़काणे शहर में दरगाह ग़रीबाबाद जे नाले सां मरूफ़ आहे जिते बि रूहानी रंग जो उहो साॻो बेकिनार बहर हलंदड़ आहे। फैज़ जी पलट जारी आहे। मेरा भी पैर होवे मेरे पीर दे हर दम खैर होवे मेरे पीर दे हर दम खैर होवे भावें लखां करोड़ां दा वैर होवे भावें लखां करोड़ां दा वैर होवे मेरे पीर दे हर दम खैर होवे मेरे पीर दे हर दम खैर। उनखां सवाइ हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन पंहिंजे पोयां ख़ुलफ़ा ऐं सुलहा जी हिकु बेमिसाल जमायत छॾी जेकी संदन तइलीमात ऐं फ़ुयूज़ात जा रोशन चिरागान आहिनि। अॼु बि पूरे मुल्क में तोड़े मुल्क खां ॿाहिरि गफ़ारी पीर जे फैज़ जो दरिया मौजज़न आहे। बचाना है नल चौक बकी दफनाना है रब पीरा दे पीर दी खैर होवे रब पीरा दे पीर दी खैर होवे मेरे पीर दे हर दम खैर होवे मेरे पीर दे हर दम खैर होवे। जी दोस्तो, हाणे अव्हांखे हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन जे ज़िंदगीअ जा कई पहलू आहिनि पर संदन दरगाह आलिया रहमतपुर शरीफ़ जे हवाले सां थोरो मुख़्तसर ॼाण ॾियण जी कोशिश करियूं पिया। मेरे पीर दे हर दम खैर होवे मेरे पीर दे हर दम खैर मेरा मुर्शिद जा असोचियां दे संग गाई मेरे पीर सदके जवां नौचियां तो जिन्ना नीवियां नाल निभाई। अल्हम्दुलिल्लाह हाणे जमायत गफ़ारी जो हर तरफ़ गलगलो थी चुको आहे। मुखालिफ़नि तोड़े मुआफ़िक़नि पंहिंजनि तोड़े परावनि जी अवामी तोड़े निजी महफ़िलुनि में पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जे फैज़ जो तज़किरो आम आहे। पीरनि मौलवियुनि वॾेरनि जेतिरी मुखालिफ़त कई हुई ओतिरो फ़क़ीरनि में मुहबत वधंदी रही। नवनि माण्हुनि खे संदन ज़ियारत जो इश्तियाक़ पैदा पिए थियो। उहो दौरु हो जॾहिं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जी मुखालिफ़त हुई।
ख़लक कुशां कुशां जोक दर जोक फ़ौज दर फ़ौज संदन दीदार लाइ अचण लॻी। पाण जिते रहिया थे उते पट ऐं प्लाट पूरा न थिए पिया। संदन दिली ख़्वाहिश हुई त कंहिं अहिड़ी जाइ ते मुस्तक़िल मर्कज़ ठाहियो वञे जिते रेलवे तोड़े रोड जी सहूलत हुजे, जर जो पाणी मिठो हुजे, माण्हुनि जे आज़ाद उथण वेहण जो सुख हुजे। अहिड़ी जाइ जी तलाश में हज़रत साईं साहिबज़ादा ऐं ख़लीफ़ा हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह, ख्वाजा मोहम्मद अल्लाह बख़्श जेके साईं जन जा हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जा ख़लीफ़े अव्वल हुआ ऐं संदन आशिक़ मस्ताना ऐं परवाना हुआ, उहे हर पल हर वक़्तु इन ॻाल्हि में तलाश में रहंदा हुआ त को अहिड़ो मंज़र नज़र अचे जिते मुंहिंजे कामिल पीर जो आस्थानो क़ाइमु करे रखे सघिजे। हिकु ॾींहुं संदन हुज़ूर में अर्ज़ु कयऊं त लाड़काणे स्टेशन जी भर में सरकारी ज़मीन पियल आहे। सा मज़कूरा सभई सहूलतुनि वारी आहे। जेकर हासिल कजे त दरगाह लाइ निहायत मुनासिब थींदी। सिंध पंजाब बलोचिस्तान जे माण्हुनि खे अचण वञण में आसानी थींदी। पाण खेनि इजाज़त ॾिनऊं ऐं पोइ साईं साहिबज़ादा ऐं हज़रत सोना साईं रहमतुल्लाह अलैह जन गॾिजी उहा ज़मीन लीज़ कराई। संदन आदत हुई जो कंहिं कम जे आगाज़ खां अवल या त ख़ुदि इस्तिखारा कंदा हुआ या कंहिं ख़लीफ़े खे अमुर कंदा हुआ। रहमतपुर जे रूहानी मर्कज़ जे इंतिख़ाब लाइ बि अवल इस्तिखारा करायऊं, जंहिंमें जवाबु सुहिणो मिलियो। पोइ ख़लीफ़े हज़रत हाफ़िज़ मुहम्मद सालेह हाल वारे खे फ़रमायाऊं त उन मर्कज़ बाबति मिठे मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां मालूम कयो। ख़लीफ़े साहब मुराक़बो कयो। हज़रत हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ियारत सां मुशर्रफ़ थियो। अर्ज़ु पेश कयाईं। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमायो, जेका जाइ अव्हां पसंदि कई आहे सा असांखे बि पसंदि आहे। उन जो नालो रहमतपुर रखो। उन जाइ जो असुलु नालो रामपुर हुयो। पोइ पाण उन जो नालो रहमतपुर रखियाऊं, यानी रहमतपुर नालो हुज़ूर नबी नामदार ताजदार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन खे संदन ख़लीफ़े जे तवसल सां पाण ॿुधायो हो। हिते कुझु वाणकियूं फिटल उजड़ियल जायूं ऐं ज़मीन में हेठाहियूं मथायूं हुयूं, पर कामिल जे क़दमनि लॻण सां हिन भिक जा भाग खुली पिया। हर तरफ़ खां अल्लाह जे तालिबनि रूहानियत जे मुतलाशिन जा टोला टोला अचण लॻा ऐं ॾिसंदे ॾिसंदे ही अङण अल्लाह जे आरिफ़नि सां आबाद थी विया। पाण पंहिंजे बातिनी तवजह ऐं नूरानी नज़र सां रिण खे रौनकूं बख़्शाऊं, रहमतुनि जा रंग लाताऊं ऐं गैराबाद ज़मीन खे गुलिस्तान बनायाऊं। पाण ख़लीफ़नि ऐं फ़क़ीरनि खे हुकुम कयाऊं त उहे अबाणा ॻोठ वतन छॾे अची रहमतपुर में रहनि। मुहबत वारनि मुरीदनि पिरीअ जो पाड़ो गनीमत सम्झी अची रहमतपुर में डेरो जमायो।
तक़रीबन अहले ज़िक्र फ़क़ीरनि जूं झूपड़ियूं जुड़ी वियूं जेकी निहायत सादगी जो मज़हर हुयूं। ज़ाहिर में को ज़ैबो ज़ीनत ॾेख वेख ऐं अजायो ठठ ठांगर नज़र न थे आयो, पर हक़ीक़त में हीअ जाइ साहिबे क़द्र ऐं अहले नज़र लाइ क़ल्बनि जो करार ऐं रूहनि जी राहत हुई। छो त रूह जी ग़िज़ा, दिलनि जो सुकून ऐं इत्मीनान अल्लाह जो ज़िक्र सुबुह शाम जारी हुयो। जंहिं हस्ती पिरीं पसायो महबूब हक़ीक़ी मिलायो, तंहिं पिरीं जो पाड़ो क़द्र वारनि लाइ फ़िरदौसे बरी जे मिसिल हुयो। हाणे हीअ मुतबर्रिक बस्ती अल्लाह जे आरिफ़नि जो मर्कज़ बणिजी पई। पाण हर वक़्तु माण्हुनि जे मन जी सफ़ाई में मसरूफ़ हुया। तलीम ऐं तरबियत जो सिलसिलो सुबुह शाम जारी ऐं सारी हुयो। पाण तबलीग लाइ अफ़राद यानी ख़ुलफ़ा तयारु कयाऊं, जिन जी शख़्सी तमीर ते ख़ुसूसी तवजह ॾिनाऊं। उन्हनि जा मन मांझे, उन्हनि खे तज़किये नफ़्स ऐं तस्फ़िये क़ुलूब कराए, तक़वा ऐं तवक्कुल सेखारे, बल्कि पंहिंजे रूहानी रंग में रंगे तबलीग लाइ तयारु कयाऊं। हाणे हितां मुबल्लिगनि जा जथा मुल्कां मुल्क वञण लॻा। पाण फरमायूं त हिन धनार खे बि तबलीग ते मोकिलियां त माण्हुनि जा गला कतारे ईंदो। हिक तरफ़ रिजालुल ग़ैब संदन बारे में माण्हुनि खे ॿुधाए रहिया हुआ ऐं किन खे त ख़िज़िर ख्वाबनि में अची संदन सोहबत में अचण जूं सलाहूं ॾेई रहियो हुयो। त ॿिए तरफ़ वरी संदन तयारु कयल ख़ुलफ़ा मुख़्तलिफ़ इलाइक़नि में तबलीगी कम में मसरूफ़ थी विया। हर मुबल्लिग खे हिकु इलाइक़ो मुक़ररु करे ॾिनाऊं। को मुबल्लिग मशरिक़ी पाकिस्तान पियो वञे, त को कोयटा ऐं कलात, त को केच मकरान पियो वञे, को हब ऐं हाड़े में ज़िक्र जी होंगार पियो करे, त को लसबेलो उथल ऐं विंदुर जे वाटुनि ते माण्हुनि खे अल्लाह अल्लाह पियो सेखारे। को ईरान पियो वञे, त को हिजाज़ में तबलीग पियो करे, के मुबल्लिग पंजाब में तबलीग पिया कनि, त के सूबे सरहद जे पठाणनि खे पिरत जा पैगाम पिया पहुचाइनि। संदन हिकु ख़लीफ़ो सफ़र कंदे कंदे वञी गुजरात पहुतो। संदन नूरानी निगाह सां गुजराती माण्हू गफ़ारी तरीक़े में दाख़िल थिया। हेॾों बंगाली संदन सोबत बाबरकत में पहुची रहिया हुआ, त होॾों केच ऐं कलात, ख़ुज़दार, बाग़बान ऐं मकरान खां जमायतूं अची रहियूं हुयूं। मुल्क जे अक्सर इलाइक़नि मां सिंध जे हर ज़िले मां माण्हू बि संदन सोबत में अचण लॻा। हिकु मुबल्लिग खे थर जे इलाइक़े ॾांहुं तबलीग वास्ते मोकिलियाऊं, जेको तबलीग कंदे कंदे खोखरा पार वञी पहुतो, जिते थरियुनि में थर थर जज़्बा जोश चालू थी विया। हाणे हर तरफ़ खां संदन सोबत हुसूल बरकत लाइ मख़लूक अचण लॻी। जो मुबल्लिग जंहिं पार वियो थे, त जमायतुनि जा जथा साण वठियो थे आयो। उस रस्ते से मेरा भी पैर होवे, उस रस्ते से मेरा भी पैर होवे, मेरे पीर दे हर दम खैर होवे, मेरे पीर दे हर दम खैर होवे। जी दोस्तों, संदन सोहणी सूरत ऐं सीरत, तक़रीर पुरतासीर ऐं औसाफ़ हमीदा जो कमाल ॾिसी हर्ज़ी फ़हम इंसान संदन शेदाई बणिजी पियो। संदन फैज़ बरकत जो इहो आलम हुयो जो केतिरा चोर, बेदीन ऐं भंगनोश तौबह ताइब थी नेकोकार, दीनदार ऐं परहेज़गार बणिजी पिया।
जेकी बि माण्हू संदन हल्क इरादत में दाख़िल थिया थे उन्हनि जूं सयाह दिलियूं अल्लाह ताला जे नूर मरफ़त सां मुनव्वर थी वयूं थे। कलमा याद कराना बुरी मौत तो मैनू बचाना। पाण आयलनि खे दिलि खोले रूहानी ऐं इरफ़ानी ख़ैरात अता कयाऊं। फ़रमायाऊं मां आहियां बीमार पर तबलीग में वेहां थो त मूंखे ख़बर नथी लॻे। होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे। चवंदा आहिनि त वॾे ॾुख ऐं ग़म अचण सबबु ॿिया नंढा फ़िकिर ऐं दर्द यादि न रहंदा आहिनि। हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैहि जी दिलि में बि दीन जो दर्द ऐं उम्मत जो फ़िकिर एतिरे क़दुरु हुयो जो तबलीग में वेठा त खेनि पंहिंजी बीमारी ऐं तकलीफ़ जो ज़र्रे बराबरि बि अहसासु न हूंदो हो। रोज़ानो फ़जर नमाज़ बैदि जमायत खे मुराक़बो कराईंदा हुआ। खैर होवे मैं निवा मेरे पीर दी हर दम खैर मेरा मुर्शिद जा असौचियां। यकीनन जीअं कामिल आरिफ़ अल्लाह जे वली हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैहि जन फ़रमायो आहे त तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदूं से तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो ई राग रगुन से सुता मरसूहन निंड इबादत जन जी। दी हर दम खैर होवे वञी छो वणकार हित न ॻोल्ही हो त खे लिको कीन लतीफ़ चवे ॿारो चो बेपार होवे मेरे पीर दी हर कण सती बद संदरो पिरत पुन्हू सी पार नाए नेण निहार तो में देरो दोस्त जो। पिया वलिया दा ओहो रस्ता। इन मुआफ़िक़ ख्वाजे ख्वाजगा क़यूम ज़मा हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैहि जन जी शख़्सियत जो इहो मामूल हो त पाण हमेशह क़ल्बी ज़िक्र जी तलक़ीन कंदा हुआ ऐं फ़रमाईंदा हुआ त तन में मन में हर वक़्तु तसव्वुर ऐं ख़्यालु रहे त ख़ुदा जी ज़ात वसे थी। दुनिया जे अंदरि दुनिया जा माण्हू वञी करे ॻोल्हाऊ कनि पिया पर असांजे हिन कामिल आरिफ़ वलीअ इहो ॿुधायो त असांजो दिलबर त असांजी दिलि में वेठो आहे। अचो त प्रोग्राम सईं राह जे हिन पल हलूं था हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैहि जन जे ख़ूबसूरत कलाम ॾांहुं। आवाज़ आहे मोहतरम सना खां मज़हर ख़ास खेली जो। लाए दिल बर दिल विच तेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे लाए दिल बर दिल विच तेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे। इहा दिल है मेहराब मुसल्ला इहा दिल है तूर तजल्ला इहा दिल है मेहराब मुसल्ला इहा दिल है तूर तजल्ला इहा दिल है अर्श मुअल्ला मुअल्ला इहा दिल है अर्श मुअल्ला हिन दिल पर असलों नेड़े हा लाए दिल पर दिल विच डेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे हा लाए दिल पर दिल विच तेरे एह दिल विच नूर अयानी एह दिल विच मकतब कुरानी ओ एह दिल विच
मकतब कुरानी इह दिल विच जुमले जहानी इह दिल विच जुमले जहानी पर होवन वक्त भले रे ते देखण दे विच फेरे हा लाए दिल बर दिल विच डेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे सत मसले इल्म मसाइल सत हुज्जता अकुल दलाइल सत मसले इल्म मसाइल सत हुज्जता अकुल दलाइल सत नगवी फैलते फाइल ओ सत नगवी फैलते फाइल सत नगवी फैलते फाइल सत कूड़े झगड़े झेड़े हा लाए दिल बर दिल विच डेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे बिना खालिक दे ब्या कूड़े ओ ब्या खाक मिट्टी लब धूड़े ओ बिना खालिक दे हा खालिक दे बिना मालिक दे ब्या कूड़े ब्या खाक मिट्टी लब धूड़े इहा दुनिया सब संग चूड़े इहा दुनिया सब संग चूड़े रह हर दम यार परेड़े हा लाए दिल बर दिल विच डेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे हा लाए दिल बर दिल विच डेरे थई कमली दिल सियाणी हक बाजू गैर न जानी थई कमली दिल सियाणी हक बाजू गैर न जानी इहा कुल है कूड़ कहानी इहा कुल है कूड़ कहानी बस हिक दी सिकई ढेरे बस हिक दी सिकई ढेरे हा लाए दिल बर दिल विच डेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे हा लाए दिल बर दिल विच डेरे ओ दिल ख्वाजा हजरत मोहम्मद अब्दुल गफ्फार सलीम ओ टिटी पीर फजल तालीम ओ दिल हजरत पीर मिठा सलीम ओ टिटी पीर फजल तालीम इहा रहे बरदी तफहीम इहा रहे बरदी तफहीम रहे हर दम दीद बसेरे हा लाए दिल बर दिल विच डेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे हा लाए दिल बर दिल विच डेरे ते देखण दे विच फेरे ते देखण दे विच फेरे
ਸੁਬਹਾਨ ਅੱਲਾਹ ਸੁਬਹਾਨ ਅੱਲਾਹ ਲਾਏ ਦਿਲ ਬਰ ਦਿਲ ਵਿੱਚ ਡੇਰੇ ਤੇਰੇ ਦੇਖਣ ਦੇ ਵਿੱਚ ਫੇਰੇ। ਜਦੋਂ ਮਲਕੁਲ ਮੌਤ ਨੇ ਆਉਣਾ ਏ ਉਦੋਂ ਪੀਰ ਮੇਰੇ ਨੇ ਵੀ ਆਉਣਾ ਏ ਮੈਨੂੰ ਕਲਮਾ ਯਾਦ ਕਰਾਉਣਾ ਏ ਬੁਰੀ ਮੌਤ ਤੋਂ ਮੈਨੂੰ बचाना। प्रोग्राम सही राह में हिकु भेरो भलीकार मां आहियां अवां जो पेशकार ऐं मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। पीर दी खैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे मेरे पीर दी। प्रोग्राम आहे सही राह। प्रोग्राम जो मौज़ू आहे हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जी रूहानी शख्सियत। संदन सालियाने 54वें उर्स मुबारक जे मौक़े ते ही ख़ासि प्रोग्राम अव्हां सजणनि जे अक़ीदतमंदनि जे समातुनि ताईं पहुचायूं पिया। रसूल अल्लाह कहना है सारे दोस्तो, पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जी शख्सियत जे हवाले सां अव्हां खे ॼाण ॾियूं पिया त हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जो मामूल हूंदो हो त रोज़ानो फजर नमाज़ बैदि जमायत खे मुराक़बो कराईंदा हुआ। पोइ अक्सर करे सियारे तोड़े उन्हारे में मंझंदि जो 11-12 ताईं वाइज़ नसीहत कंदा हुआ। उमिरि जे आख़िरी अयाम में त अक्सर ईअं थींदो हुयो जो पाण फजर पढ़ी जो नसीहत करणु वेहंदा हुआ त उन फजर वारे वज़ूअ सां ॿेपहरी निमाज़ पढ़ाए पोइ हवेली में वापसि वेंदा हुआ। इहो सारो वक़्तु मुसलसिल तक़रीर पुरतासीर फ़रमाईंदा रहंदा हुआ। शाम जो वरी असर नमाज़ खां मग़रिब ताईं नसीहत कंदा रहंदा हुआ। राति जो बि जॾहिं पाण इशा निमाज़ लाइ ॿाहिरि ईंदा हुआ त जेकॾहिं रस्ते में कंहिं माण्हूअ दीनी मसइलो पुछियो त पाण उते ई बीही रहंदा हुआ। मेरे पीर दी हर दम खैर होवे। बीठे बीठे कलाकनि जा कलाक गुज़री वेंदा हुअनि। नौजवान फ़क़ीर बि पिया पेर मटाईंदा ऐं हेॾे होॾे पिया टेक सेक ॾींदा हुआ, पर पाण हिकु हंधि बीठा हूंदा हुआ। संदन दामाद मौलाना ग़ुलाम फ़रीद कुर्सी खणी ईंदो हो, पर कुर्सी ईअं ख़ाली पई हूंदी हुई ऐं पाण कलाकनि जा कलाक बीठे नसीहत पूरी करे निमाज़ पढ़ाईंदा हुआ। होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे। जमायत खे हिन तरह दिलदारी ॾींदा हुआ त दीन जो हिकु मसइलो सिखणु या सेखारणु सॼी राति जी इबादत खां अफ़ज़ल आहे। मेरे पीर दी हर दम खैर होवे। संदन गुफ़्तार में निहायत दर्द ऐं जादूनुमा असरु हूंदो हुयो, जंहिं करे संदन मजलिस में जेको बि हिकु दफ़ो वेहंदो हुयो ऐं संदन मिठड़े मनमोहींदड़ गुफ़्तार आवाज़ खे ॿुधंदो हो, सो परवान जान क़ुर्बान करण लाइ बि तयारु थी वेंदो हो। पूरी मौत तो मैनू पछाड़ी वक़्त में पाण सख़्तु बीमार थी पिया ऐं इलाज वास्ते ॿिनि हकीमनि खे ॿाहिरां घुरायो वियो। अञा हकीम साहब इलाज शुरू ई कनि त पाण खे नसीहत में शुरू थी विया। खैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे। उहो जुमे जो ॾींहुं हुयो। खैर होवे भावे लखां करोड़ां दा वैर होवे भावे लखां करोड़ां दा वैर होवे। एॾी तकलीफ़ ऐं कमज़ोरी बावजूदि लगातार 6 कलाक तबलीग कंदा रहिया तां जो 2 वॼी विया। आख़िर खेनि निमाज़ लाइ अर्ज़ु कयो वियो। खेनि हलण त छा, पर उथण जी बि ताक़त कान हुई। तबलीग वक़्तु दीन जो दर्द ऐं जुनून ग़ालिब हो, जंहिं करे खेनि का बि तकलीफ़ महसूस न थी। तबलीग पूरे थियण सां संदन कमज़ोरी वधी वई। संदन दामाद खेनि फीथनि वारी कुर्सीअ ते वेहारे मस्जिद ताईं वठी आयो। पोइ उतां खेनि हथनि ते खणी सिफ़ में वेहारियो वियो। अहिड़ी हालत में बि पाण निमाज़ जमायत सां अदा कयाऊं। इहा संदन ॿाहिरि आख़िरी निमाज़ हुई। पाण इत्बाए सुन्नत, ख़िदमत ख़ल्क़, सखावत, तबलीग, तक़वा, तवाज़े ऐं तवक्कल में कमाल करे ॾेखारियाऊं। पीर दी हर दम खैर होवे मेरे पीर दी हर दम
दोस्तो रूहानी रंग जे कॾहिं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जो ॾिसूं था त रहमतपुर जे रूहानी रोशनी उन दरगाह जी रूहानी रोशनी जग खे मुअत्तर ऐं मुनवर बणाए छॾियो। हिन तरबियत गाह मां आबिदीन, ज़ाहिदीन, आरिफ़ीन, मुत्तक़ीन, मुख़लिसीन ऐं उलमाए रब्बानीयीन जी हिकु जमायत जुड़ी निकिती। बल्कि हितां रूहानी रहनुमान ऐं सरवाणनि ऐं अॻवाणनि जो जमे गफ़ीर जुड़ी निकितो, जन मुल्क जी कुंड कुड़छ में जज़्बनि जी धूम धड़ी लॻाए छॾी। पैर होवे उस रस्ते से मेरा भी पैर होवे, मेरे पीर दे हर दम खैर होवे, मेरे पीर दे हर दम खैर। दोस्तो जामे मस्जिद गफ़ारी जेका हिन वक़्तु दरगाह आलिया रहमतपुर शरीफ़ लाड़काणे में मौजूदु आहे, जॾहिं हिन मस्जिद मुबारक जो कमु पिए थियो त पाण अची वेहंदा हुआ, फ़क़ीर कम बि पिया कंदा हुआ ऐं ज़िकिर जज़्बनि जी धूम धड़ी बि जारी रहंदी हुई। वॾा वॾा मौलवी आलिम बि कमु कंदा हुआ। कम हलण दौरान हिकु ॾींहुं हज़रत साईं मोहम्मद क़ासिम मशहूरी रहमतुल्लाह अलैह दरगाह आलिया मशहूरी शरीफ़ जा उन वक़्तु जेके सजाद नशीन हुआ, वॾनि मौलविन खे गारो खणंदे जॾहिं हज़रत साईं मोहम्मद क़ासिम मशहूरी रहमतुल्लाह अलैह जन ॾिठो, फरमायाऊं सुबहान अल्लाह, हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम बि देवनि खां कमु करायो हो, पर हिन जवान बि जिन वहाए छॾिया आहिनि। खैर होवे रब्बा पीरा दे पीर दी खैर होवे, मेरे पीर दे हर दम खैर होवे, मेरे पीर दे हर दम खैर होवे। मस्जिद जी कच्ची अदावत हुई, जंहिंमें निम जूं कामूं सैयद मोहम्मद सालेह शाह नूरपुर वारे पंहिंजे निम्स वारे बाग़ मां हदीअ तौरु मोकिलियूं हुयूं। कुझु वक़्तु गुज़रण खां पोइ साॻी मस्जिद शरीफ़ खे शहीद करे पकी अदावत सां ॿीहर तमीर शुरू कई वई। जॾहिं छित ताईं कमु पहुतो त पाण फरमायूं मस्जिद खे शहीद कयो वञे। संदन फरमान ते मस्जिद खे शहीद कयो वियो। वरी नए सिर 3 कुबनि वारी मस्जिद जो कमु शुरू कयो वियो। विचों गुंबज़ वॾो ऐं ॿिन्ही पासनि वारा 2 गुंबज़ निस्बतन नंढा रखाया विया। जॾहिं विचों गुंबज़ तमीर थियण वारो हुयो त उन जी बनावट बि ख़ूबसूरत न पई लॻे। फरमायाऊं त मस्जिद खे शहीद कयो वञे। इन तरह सां 5 भेरा मस्जिद खे दुबारो ठाहियो वियो। माण्हुनि अर्ज़ु कयो त क़िबला बार बार मस्जिद शहीद करण ऐं ठाहिण में तकलीफ़ आहे, पर अल्लाह जे कामिल आरिफ़ वली पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमायो, तुसां कमु पिए करो, तुसाॾा सवाब पिया वधसी। आख़िर 5 भेरे 5 कुबाई मस्जिद जुड़ी रास थी। मेरे पीर दे हर दम खैर होवे, जेड़ा रस्ता नबियां वलियां दा ओह रस्ता मेरे मुर्शिद दा, जेड़ा रस्ता नबियां। दोस्तो मस्जिद जे सहन में हिक तरफ़ मिटीअ जा दड़ा ऐं ॿिए तरफ़ हेठां ई हुई। फ़क़ीराणिन अर्ज़ु कयो त असांखे बि हिन मस्जिद मुबारक में ख़िदमत जो मौक़ो ॾिनो वञे। बीबिन सगोरिन हज़रत जन खे फ़क़ीराणिन जी इहा दरख़्वास्त पहुचाई। हिकु राति मुकमल परदो कयो वियो। फ़क़ीराणिन पंहिंजे रवनि जे पलांदनि ऐं रिल्हियुनि ते मिटी ढोए फजर जी नमाज़ ते फ़क़ीर जो अची ॾिसनि त मस्जिद जो सॼो सन सिधो। जदों मलकुल मौत ने आना है, उदों पीर मेरे ने भी आना है। जदों मलकुल मौत ने आना है, उदों पीर मेरे ने भी आना है। मैनू कलमा याद कराना है, बुरी मौत तो मैनू बचाना है। नाले चौक बकी दफनाना है। रब्बा पीरा दे पीर दी खैर होवे, रब्बा पीरा दे पीर दी खैर होवे, मेरे पीर दे हर दम। जी दोस्तों, मस्जिद मुबारक जे ठहण बैदि
मस्जिद जे उत्तर में फ़क़ीरनि जी रहाइश लाइ हुजरा मुसाफ़िर खाना तमीर कया विया। अंदरि फ़क़ीराणनि जे रहण लाइ बि मुसाफ़िर खाना छापरा ठाहिया विया। दरगाह शरीफ़ दे सदाईं कमु पियो हलंदो हो। फरमाईंदा हुआ इहा बि फ़क़ीरनि जी होवे असां या रसूल अल्लाह कहना है सारे मुनकिरा सड़दे आ रहना मेरे पीर दे हर दम खैर होवे मैं मेरे पीर दे हर दम खैर मेरा मुर्शिद चा असौचिया। जी दोस्तों, प्रोग्राम सही राह पीर मिठा जी रूहानी शख्सियत। रहमतपुर शरीफ दरगाह है। रहमतपुर शरीफ एक रूहानियत जो चश्मो हुयो, बल्कि अॼु बि आहे आब हयात हुयो। हर दम खैर होवे भावे लखां करोड़ां दा वैर होवे जिते इश्क इलाही जा अजाया सजाया कम न, पर जेकॾहिं उञारा ईंदा हा त उहे प्रेम जा प्याला पीअंदा हा। दम खैर ही हिकु रूहानी मकतब हुयो जिते 24 कलाक ज़िक्र इलाही जी तमार जारी रहंदी हुई। हिते तइलीमात तसव्वुफ़ जी इल्मी तस्वीर ज़ाहिर नज़र ईंदी हुई। वलियात हिते कुरून ओला जे सूफ़िया किराम जी ख़ानकाही निज़ाम जी झलक नज़र ईंदी हुई। हमा वक़्तु हिते शरीयत ऐं तरीक़त हक़ीक़त ऐं मारिफ़त जा सुहिणा सबक़ सेखारिया वेंदा हुआ। मेरे पीर उनखां सवाइ हर इस्लामी महीने जी 11 तारीख़ हिकु अज़ीम इज्तिमा थींदो हो, जंहिंमें हर ख़लीफ़े खे जमायत सूदो पहुचणु लाज़मी हूंदो हो। करोड़ां दा वैर होवे भावे लखां करोड़ां दा वैर होवे मेरे पीर दे हर दम खैर होवे मेरे पीर दे हर दम खैर होवे। जी दोस्तों, हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जी शख़्सियत एॾी त अज़ीम ऐं निराली आहे जो संदन शख़्सियत ते लॻातार ॾींहंनि जा ॾींहं, हफ़्तनि जा हफ़्ता, महीननि जा महीना ऐं सालनि जा साल ॻाल्हाइजे तॾहिं बि घटि आहे। मैनू कलमा याद कराणा है पाण फरमाईंदा हुआ त अमाल सालिहा खां अॻु अक़ाइद जी दुरुस्तगी ज़रूरी हूंदी आहे। अमल सुहिणा हुजनि पर जे अक़ीदा सुठा न आहिनि त अमाल जी का क़ीमत न आहे। पीर दे खैर होवे मेरे पीर दे हर पाण फरमायूं अल्लाह ताला पंहिंजी ज़ात ऐं सिफ़ात में वहदहू ला शरीक आहे, को बि संदसि मट सानी या शरीक न आहे। खैर होवे भावे फरमाईंदा हुआ मुल्ला चवनि था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वफ़ात करे वियो छुटो मआज़ल्ला। मेरे पीर असांजो सुहिणो नबी करीम हयात आहे, असांखे हित ॾिसे थो। अल्लाह कहना है सारे मुनकिरा सड़दे आ रहना हुज़ूर जन खे अहिड़ी हयाती आहे जो ही असां जूं हज़ार हयातियूं उन जे ज़रे सां मिली नथियूं सघनि। शहीद जी ज़िंदगी बाबति क़ुरानी नस मौजूदु आहे। नबीअनि जो शान ऐं मक़ाम यकीनन शहीदनि खां मथे आहे। शहादत जो दर्दो मिलंदो ई, उहा जेका मक़ाम वारी हैसियत आहे उहा नबीअनि जे तुफ़ेले मिलंदी आहे। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त 1000 शहीद गॾु कजनि तॾहिं बि नबीअनि जे शान बराबरि नथा थी सघनि। मेरे पीर दे हर दम खैर पाण बयान फरमायाऊं वमन युतिइल्लाह व रसूल फउलाइक मअल्लज़ीन अनअमल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन वस्सिद्दीक़ीन वश्शुहदाए वस्सालिहीन व हसन उलाइक रफ़ीक़ा। पहिरियों दर्जो नबीअनि जो आहे, पोइ सिद्दीक़नि जो, पोइ शहीदनि जो, पोइ सालिहनि जो, हाणे शहीद ज़िंद बाक़ी नबी मुर्द मआज़ल्ला। रस्ता मेरे मुर्शिद दा जेड़ा रस्ता नबिया वलिया दा ओह रस्ता मेरे मुर्शिद दा उस जी दोस्तों, हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा हुआ त अल्लाह करीम खेनि ग़ैबी इल्मु अता कयो आहे। मुंहिंजे आका खे ॾिसो,
अबू जहिल मुठ पथरनि जी भरे आयो, ए मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो त हिन में छा आहे? सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मां चवां या इहे ख़ुदि ॻाल्हाइनि। पोइ पथरनि अंदरां कलमो पढ़ियो, इहो इल्म ग़ैब नाहे त ॿियो छा आहे? मेरे पीर दे हर इमाम रब्बानी फरमायो त मुंहिंजे तरीक़े में क़यामत ताईं जेके दाख़िल थींदा, मूंखे उन्हनि जूं शिकिलियूं ॾेखारियूं वियूं, उन्हनि जा नसब ऐं क़बीला बि ॼाणा थो। मलकुल मौत ने आणा है ओ तो पीर फरमायूं असांजो नबी हयात आहे, खेसि उम्मत जे अमलनि जी ख़बर पवे थी। हाणे ॿुधायो बुरा अमल करे पोइ संदन अॻियां कहिड़ो जवाबु ॾींदो? नल चौक बकी दफन आशिक़े रसूल जा ग़ज़ल पढ़णु सवला आहिनि, आशिक़े रसूल थी ॾेखारियो। पीरा दे पीर दी खैर होवे, मेरे पीर दी हर दम खैर। जी दोस्तो, दरबार रहमतपुर शरीफ़ में हिकु ॾींहुं हज़रत पीर मिठा साईं रहमतुल्लाह अलैह जन जीअं फजर नमाज़ पढ़ी वेठा त ख़लीफ़े मौलवी आशिक़ मोहम्मद अर्ज़ु कयो त हिकु मौलवी आहे ऐं कुझु शक शकूक अथसि। पाण फरमायूं त साम्हूं अची वेहे। पोइ उहो अची साम्हूं वेठो ऐं सवाल कयईं त काल्ह साईं जन इल्म ग़ैब बाबति तक़रीर कई ऐं इल्म ग़ैब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं वलियनि लाइ साबित कयो, ऐं मां अक़ीदनि जा किताब खणी मुताले हेठि रखंदो आहियां, जीअं शरह अक़ाइद नसफ़ी ऐं नबरास ऐं फ़िक़्ह अकबर वग़ैरह। उन्हनि किताबनि में आहे त ग़ैब जो इल्मु अल्लाह ताला खां सवाइ ॿिए जे लाइ चवणु कुफ़ुर आहे, ऐं हज़रत इब्राहीम वटि मलाइक लही आया त उन्हीअ लाइ गाबो कुही ताम तयारु कयाईं ऐं पोइ ताम न खाइण सबबु उन्हनि खां ड्रिनो। जेकॾहिं इल्म ग़ैब हुजेसि हा तयाम तयारु न करे हा ऐं ड्रिजे बि न हा। ऐं हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम खे हज़रत यूसुफ़ अलैहिस्सलाम जी ख़बर न पई, जंहिं वक़्तु खूह में हुयो। ऐं हदीस में आहे त जेकॾहिं को सलात मुंहिंजे मज़ार जे मथां पढ़े थो त ॿुधां थो, ऐं जेकॾहिं को परे खां पढ़े थो त मूं ताईं पहुचाई वञे थी। ऐं हदीस जा लफ़्ज़ आहिनि, मूं ताईं सलवात पहुचाई वञे थी। हाणे तव्हां सम्झायो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्म ग़ैब कीअं आहे? मेरे पीर दे हर दम खैर होवे। जी दोस्तो, हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त तुंहिंजे सवाल जो मां हासिल ऐं मतिलबु इहो आहे त सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्म ग़ैब कोन्हे ऐं पाण न की कुझु ॼाणनि था। उन आलिम चयो, हाओ उस रस्ते से मेरा पाण फरमायूं ॿुध, असां चऊं था सुहिणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्म ग़ैब आहे ऐं अताई कुल्ली आहे, ऐं पाण हर शइ खे ॾिसनि था। खैर होवे, भावे लखां करोड़ा दा वैर होवे। बाक़ी रहियो अल्लाह तबारक व ताला सां मसावात। सो अल्लाह ताला जो इल्म ग़ैब ख़ासि अल्लाह ताला सां आहे। पीर दे हर दम सवाइ अल्लाह तबारक व ताला कुल मौत ने आणा है ओ तो उहो इल्मु कंहिंखे कोन्हे, छो त अल्लाह ताला खे इल्म ग़ैब ज़ाती आहे ऐं हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अताई आहे। ऐं अल्लाह ताला क़ुरान करीम जे हक़ में फ़रमायो आहे त क़ुरान तिबियान लिकुल्लि शै, यानी सभु शइ जो बयानु कंदड़ आहे। नल चौक बकी दफन ऐं ॿिए हंधि फ़रमायो अथसि वला रतबिम वला याबिसिन इल्ला फ़ी किताबिम मुबीन, यानी का आली ऐं सुकी शइ रहियल नाहे जेका क़ुरान में ज़िक्र कयल न हुजे। होवे। मेरे पीर दे हर दम खैर होवे, भावे लखां करोड़ा दा वैर होवे, भावे लखां मतिलब त सभु शइ जो इल्मु क़ुरान में आहे ऐं इल्म ग़ैब बि शइ में दाख़िल आहे। हाणे जेकॾहिं सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इल्म ग़ैब जो क़ाइल न मञो, संदन खे इल्म ग़ैब नाहे, त पोइ क़ुरान करीम बाबति संदन इल्मु नाक़िस चइबो। हालांकि जंहिं वक़्तु हज़रत जिब्रील हुरूफ़ मुक़त्तियात खणी आयो ऐं पढ़ियाईं त पाण करीमन फरमायो फ़हिम, वरी पढ़ियाईं त बि पाण फरमायूं त फ़हिमत, वरी पढ़ियाईं त बि पाण फरमायूं फ़हिमत।
जंहिं इल्म जी ख़बर जिबरील खे बि न हुई सो इल्मु नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हुयो। सोणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे अल्लिमनी रब्बी अदबनी रब्बी, यानी मूंखे मुंहिंजे रब इल्मु सेखारियो आहे ऐं सेखारियो आहे, अदब सेखारियो आहे। पोइ जेको सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क़ुरान जे इल्म में नाक़िस ऐं इल्म ग़ैब जो न ॼाणींदड़ आहे त चइबो त तइलीम में नाक़िस आहिनि ऐं उहो नुक़्स ऐं क़ुसूर उस्ताद जो चइबो। शागिर्द खे तइलीम चङी तरह न ॾिनाई। जीअं तव्हां मां को वञी देवबंद मां पढ़ी अचे ऐं उनखे इल्मु न अचे त उहो देवबंद वारनि जो क़ुसूर चइबो या त शागिर्द कम फ़हम चइबो जो न सम्झाई। हिते ॿई ॻाल्हियूं महाल आहिनि ऐं असांजी त दावा आहे त इल्म मां मुल्ला नथा ॼाणनि, तोड़े खणी देवबंदी हुजनि, अचनि उहे हिकु सिट जो मतिलबु ॿुधाइनि। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमायो, अड़े मुल्ला तव्हांजो खानो ख़राबु थियो आहे जो झटपट कुफ्र जी फ़तवा ॾियो था। पोइ फरमायूं त मौलवी अशरफ अली इल्म ग़ैब जी जेका माना कई आहे असां उन सां उन माना में मुतफ़िक़ न आहियूं। ग़ैब जी माना आहे नामालूम शइ ॼाणणु। ग़ैब अहिड़ो को चिड़ाकू लफ़्ज़ था सम्झनि जो जेको कंहिंजे लाइ चवे त उनखे काफ़र था चवनि। जीअं हिकु माण्हू लीमे ते चिड़ंदो हुयो, छोकिरा चवनि लीमो लीमो त वठी पोयां पोयां पवनि, ऐं तव्हां बि ईअं था कयो। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन अल्लाह जे कलाम जूं आयतूं पढ़ियूं त वला युहीतून बिशैइन मिन इल्मिही इल्ला बिमा शाअ, ऐं उन जे इल्म में कंहिं शइ जो इहातो करे नथा सघनि सवाइ उन जे जेको चाहे। ऐं ॿी आयत पाण बयानु फरमायाऊं त आलिमुल ग़ैब फला युज़हिरु अला ग़ैबिही अहदा इल्ला मन इर्तदा मिर रसूल। अल्लाह ग़ैब जो इल्मु ॼाणण वारो आहे, पंहिंजो ग़ैब कंहिं ते ज़ाहिर कोन थो करे सवाइ हिन जे जो रसूलनि मां जंहिं ते राज़ी थिए त उनखे ॼाणाए थो। ऐं सोणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक अल्लाह ॿियो कंहिं ते राज़ी आहे, ऐं जे हुज़ूर ते राज़ी न आहे त पोइ कंहिं ते राज़ी न आहे। हक़ पीर मिठा। बाक़ी रहियो फ़र्क़ु, सो इमाम रब्बानी लिखियो आहे त सोणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो इल्मु बनिस्बत इल्मुल्लाह, यानी अल्लाह ताला जे इल्म जे महदूद ऐं मुतनाही आहे। अल्लाह ताला जो इल्मु लामहदूद ऐं लामुतनाही आहे। छा भला तव्हांजे ख़्याल मूजिबि जेको इल्म ग़ैब सोणे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अता थियल आहे बसि उहो ई इल्मु अल्लाह ताला खे आहे? ईअं त पोइ अल्लाह जो इल्मु महदूद चइबो, हालांकि अल्लाह जे इल्म खे का हद नाहे ऐं अल्लाह ताला जूं अजीब क़ुवतूं आहिनि, पंहिंजे बाननि खे इल्म जा कई ज़रिया अता करे थो। हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमायो त हिकु शख़्स गूंगो हूंदो हुयो ऐं माल चारींदो हो। ॿार जो मार ॾियनिसि त रुॻी पीउ खे हथनि जे आङुरियुनि ते अची ॿुधाए त पिणु सम्झे त अचु ॿारनि खे मार ॾेई ॾेखारियईं। ऐं जॾहिं ॿाहिरि अची ॿारनि खां पुछंदो हो त ॻाल्हि सही निकिरंदी हुई त ॿारनि हिन खे मार ॾिनी आहे। हाणे ॾिसो त इशारनि सां ॻाल्हाए थो ऐं अल्लाह ताला संदसि पीउ खे कीअं बिना गुफ़्तगू करण जे मालूम थो कराए त फ़िलाणी ॻाल्हि चवे थो। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह उन आलिम खे मिसाल ॾिनो त हिकु शख़्स जा कन सफ़ा बंदि ऐं ॿूटियल हूंदा हुआ। पोइ माण्हू ॻाल्हियूं कनि त उन्हनि ॾे मुतवजह थी वेही ऐं समूरियूं ॻाल्हियूं ॿुधी पोइ उन्हनि खां पुछनि त तो कहिड़ियूं ॻाल्हियूं असां जूं ॿुधियूं, छा ॿुधी, छा सां थो ॿुधी? त उहो शख़्स चवंदो हो त मां अव्हां जूं ॻाल्हियूं अखियुनि सां ॿुधां थो।
पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमायो ने आलिम जे हवाले सां त हैदराबाद जो हिकु शख़्स मादरज़ाद नाबीन हो, अंधो हो, झंग में माल चारींदो हो। कुझु दीद कान पवंदी हुयसि ऐं घर में बि उहो माल जी ख़िदमत कंदो हो। दम खैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे भावे लखां करोड़ां दा वैर होवे भावे लखां करोड़ां दा वैर होवे मेरे पीर दी हर दम खैर होवे मेरे पीर दी हर दम। दोस्तों, हिन हवाले सां हज़रत ख्वाजा ख्वाजगा क़य्यूम ज़मां पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जी हस्ती उन्हनि खे तमामु लाजवाब करे छॾियो। हाणे हिन पल पंहिंजे प्रोग्राम जी विख अॻिते वधायूं था ऐं पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जो मशहूर ज़माना कलाम ॿुधूं था मोहतरम शबीर अहमद नियाज़ी जे ख़ूबसूरत आवाज़ में। ताज माणे अर्श तेरा
सुभान अल्लाह सुभान अल्लाह। जियां दे संगा तू कुल नबियां दा चंगा तू ताज माणी। प्रोग्राम सही राह में हिकु भेरो भली कार मां आहियां मां जो मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी। अॼोको ख़ासि प्रोग्राम हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जे ख़ुसूसी उर्स मुबारक जे हवाले सां 54 उर्स मुबारक जे हवाले सां आहे। भावें लखां करोड़ां दा वैर होवे। जी दोस्तो, असांजे जमायत इस्लाहुल मुस्लिमीन जे सरपरस्त आला ख्वाजा ख्वाजगां हज़रत ख्वाजा मोहम्मद ताहिर अल मरूफ़ महबूब सजन साईं दामत बरकातुहुल आलिया जन जे जमायत जे तरफ़ां अज़ीम शान प्रोग्राम पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन जो उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे दरबार फ़कीरपुर शरीफ़ में। ऐं दरगाह रहमतपुर शरीफ़ जे अंदरि बि 8 शोबान ते हर साल तमामु अज़ीम शान तरीक़े सां संदन उर्स मुबारक मल्हायो वेंदो आहे। वैर होवे उस रस्ते से मेरा त वरी साॻे वक़्तु दरगाह आलिया ग़रीबाबाद में साईं हज़रत मोहम्मद दीदह दिल मदज़िल आली जन जी दरबार ते बि शानदार उर्स मुबारक जूं तक़रीबूं थींदियूं आहिनि। लखां करोड़ां दा वैर होवे। भावें लखां करोड़ां दोस्तों, हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन तइलीम कहिड़ी ॾिनी, तइलीमात ग़फ़ारिया छा आहे, इन हवाले सां मूंखे ॿुधायूं त फ़रमायूं सुकल कपिड़े खे साबुण कोन लॻंदो आहे। अवल आलो कबो आहे, पोइ साबुण लॻंदो आहे त कपिड़ो साफ़ थींदो आहे। ज़िक्रुल्लाह पीर मिठा साईं फ़रमाईंदा हुआ त साबुण आहे, पर अवल दुरुस्त अक़ीदे ऐं उल्फत जी आलाण हुजे त असरु करे। कराना है बुरी मौत तो मैनू बचाना। फ़रमायूं दुनिया आख़िरत जे ग़मनि जो इलाज ज़िक्र इलाही आहे। ज़िक्र में रब ख़ासियत रखाई आहे जो उहो ग़म अलम लाहे दिलि खे इत्मीनान बख़्शे थो। उन करे अल्लाह जो ज़िक्र घणो कयो। पीर दे हर दम हदीस कुदसी में आहे, अल्लाह ताला फ़रमायो जंहिंखे मुंहिंजे ज़िक्र अहिड़ो मशगूल कयो आहे, मूंखां सवाल बि नथो घुरे त उनखे घुरण वारनि खां बि भलो अता कंदुसि। फ़ज़कुरूनी अज़कुरकुम वशकुरूली वला तकफुरून। दम खैर होवे। मेरे पीर दे हर दम खैर होवे। असां या रसूल अल्लाह कहना। जी दोस्तों, हज़रत पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फ़रमाईंदा हुआ त मस्जिदूं इबादत लाइ ऐं अल्लाह जे ज़िक्र लाइ आहिनि, कचहरियुनि लाइ न आहिनि। मस्जिदुनि में दुनियावी गुफ़्तगू न कयो, गोड़ शोर न कयो। फ़रमाईंदा हुआ असुल कम दीन जो आहे, बाक़ी दुनिया में रहणो आहे त बेक़दर ज़रूरत दुनियावी कम बि कबो। अल्लाह वारा दुनिया जो ईअं कमु कंदा आहिनि जीअं दरिया मां लंघंदड़ माण्हू मजबूरी जे करे जुती लाहे मथे ते रखंदो आहे। फ़रमायाऊं हथ कमकार सां हुजे, दिलि यार सां हुजे, वली उहो आहे जंहिंजी दिलि दुनिया खां फ़ारिग़ हुजे। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फ़रमायो त आलिमनि खे अल्लाह वारनि जी सोबत ज़रूरी आहे। अॻियां आलिम इल्मु पढ़ी पोइ अल्लाह वारनि जे सोबतुनि में वेंदा हुआ, जिते बि को अल्लाह जो वली ॿुधंदा हुआ उन्हनि जी मुहबत में सफ़र करे हली वेंदा हुआ, अल्लाह वारनि जूं तसनीफ़ूं पढ़ंदा हुआ। ऐं हाणोका मौलवी न अल्लाह वारनि जी सोबत में वञनि न वरी उन्हनि जे किताबनि खे हथु लाइनि, रहंदो अल्लाह वारनि जा मुख़ालिफ़ बणिया वेठा आहिनि। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फ़रमाईंदा हुआ त जाहिल खे कंहिं ते कावड़ अचे त उनखे गारियूं ॾिए, मौलवी खे कंहिं ते कावड़ अचे त उनखे काफ़र या मुशरिक चवे। फ़रमायूं अवाम खां मौलवियुनि में कावड़ चऊण पंजूण आहे, सवाइ उन्हनि खे जिन खे अल्लाह बचाए। फ़रमायूं देवबंदियुनि वटि बिरेलवी काफ़र आहिनि ऐं बिरेलवियुनि वटि देवबंदी काफ़र आहिनि। हालांकि काफ़र लाइ अल्लाह वटि ख़ुलूद फिन्नार यानी हमेशह जहन्नम में रहण जी सज़ा आहे।
फरमायूं अॼु जा मौलवी नेरनि मंझंदि ऐं राति कुफ़र ऐं शिरक जी फ़तवाउनि ते कनि था। तो मैनू बचा पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा हुआ त असांजो मुरीद हो आहे जेको सुन्नत मुहम्मदी ऐं शरीयत अहमदी ते अमल करे। जेको ईअं नथो करे सो असांजो मुरीद न सॾाए न असां ॾे अचे न अहिड़े मुरीद जी असांखे ज़रूरत आहे। दम खैर होवे मेरे पीर दे हर दम खैर होवे। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा हुआ त जिन्स जिन्स सां ठहंदी आहे, फ़क़ीर फ़क़ीरनि सां ठहनि था, बेदीन बेदीननि सां ठहनि था। अवां फ़क़ीर आहियो त बेदीननि सां यारी हरगिज़ न रखो, दम खैर होवे असां छो त जिन्स जिन्स सां उॾामंदी आहे, कबूतर कबूतर सां, बाज़ बाज़ सां गॾु परवाज़ कंदो आहे। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा हुआ त ॾाढियां ज़िक्र खां आहिस्ते ज़िक्र वधीक नफ़े वारो आहे। हदीस में आहे त भलो ज़िक्र उहो आहे जेको मख़फ़ी हुजे, भलो रिज़्क़ उहो आहे जेको ज़रूरतुनि जो पूराओ करे। ॿी हदीस में आहे त उहो ख़फ़ी ज़िक्र जेको मुहाफ़िज़ मलाइक बिन न ॿुधनि सो उन ज़िक्र जली खां 70 भेरा भलो आहे जंहिंखे मुहाफ़िज़ यानी मलाइक ॿुधनि। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो वज़्कुर रब्बक फ़ी नफ़्सिक तदर्रुअन, पूरी आयत मुबारक तिलावत कंदा हुआ। फरमाईंदा हुआ पंहिंजे पालनहार जो ज़िक्र कर, पंहिंजे अंदर में न्याज़मंदी ऐं ख़शियत सां बिना ॾाढियां आवाज़ जे सुबुह ऐं शाम ऐं गाफ़िलनि मंझां न हुज, वला तकुम मिनल गाफ़िलीन। फरमायूं ज़िक्र क़ल्बी जे सबूत लाइ आयतूं आयल आहिनि। फरमायूं मतलूब ऐं मक़सूद ज़िक्र न आहे बल्कि मज़कूर आहे। ज़िक्र मुसिल इलल मतलूब यानी महबूब सां मिलाइण वारो आहे। पोइ ज़िक्र ॾाढियां बि जाइज़ आहे, आहिस्ते बि जाइज़ आहे, छो जो ॿिन्ही जा दलील हदीसुनि में मौजूदु आहिनि। जंहिंखे जहिड़ो ज़िक्र ज़ौक़ ॾिए उहो ईअं ज़िक्र करे सघे थो। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त हज़रत सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी महबूब सुबहानी बि फरमायो आहे त अल्लाह जो ज़ाकिर उहो आहे जेको दिलि सां ज़िक्र करे, जेको दिलि सां ज़िक्र नथो करे त उहो ज़ाकिर ई न आहे। फरमायूं पंहिंजे घर वारनि खे निमाज़ जी तलक़ीन कयो। जंहिंजी ज़ाल या न्याणी या पुटु निमाज़ नथो पढ़े त उहो ख़ुदि बि उन सां गॾु दोज़ख में पवंदो। फरमायूं माण्हू न्याणियुनि जे ॼमण खे ऐब सम्झनि था, हालांकि न्याणियूं रब जी रहमत आहिनि। उहा औरत भाग वारी आहे जेका अवल न्याणी ॼणे थी। जंहिं शख़्स खे 3 न्याणियूं हुजनि उन्हनि जी सुहिणी तरबियत करे शादी कराए त उहो जन्नती आहे। फरमायूं न्याणी खे अगरि अबो हिकु चोलो या सलवार कपिड़ा वठी ॾिए त वेचारी चवंदी पई त मूंखे अबे वठी ॾिना आहिनि। फरमायूं असां सिंध में ॾिठो आहे त अक्सर माण्हू न्याणियुनि खे वरसे जो हिसो नथा ॾियनि। इहा हक़ तलफ़ी आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में फरमायो यूसीकुमुल्लाहु फ़ी औलादिकुम लिज़्ज़करि मिस्लु हज़्ज़िल उन्सयैन। अव्हां जी औलाद जे बारे में अल्लाह अव्हां खे वसियत करे थो त पुट लाइ 2 न्याणियुनि जेतिरो हिसो आहे। तोड़े हिकु जरेब ज़मीन हुजे त बि न्याणी खे उन मां हिसो ॾियो। फ़क़ीर थिया आहियो त भेनरुनि खे पीउ जी मिल्कियत मां हिसो ॾियो। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हुआ त माइटी दीनदारी ॾिसी कयो। पंहिंजा अज़ीज़ रिश्तेदार अगरि बेदीन आहिनि त उन्हनि सां हरगिज़ माइटी न कयो। जंहिं पंहिंजी नेक न्याणी बेदीननि में ॾिनी उन ॼण के संदसि हक़ टोड़े छॾिया।
जी दोस्तो, सालिह औलाद राहत आहे। पीर मिठा फरमाईंदा हा त सालिह औलाद अबे अमाल राहत आहे। दुनिया में ख़िदमत कंदो, मरण बैदि ख़त्मो ऐं दुआ ॾींदो, जंहिंजो नफ़ो क़बर में मिलंदो रहंदो। फरमाईंदा हा त संग ते संग न ॾियो। हक़ महर बिना संग ते संग ॾियणु या वठणु जाइज़ नाहे। यानी पाण बदे जा आदी आहियूं त न्याणी ॾे त न्याणी ॾियाए। अल्लाह जी कामिल वली पीर मिठा सख़्ती सां मना कई हुई त न्याणीअ ते न्याणी यानी बदे जूं शादियूं न कयो। फरमाईंदा हा औरतुनि जे फितने खां बचो। शींहं चंबो हणे त मारे विझे, औरत चंबो हणे त ईमान फुरे वठे। फरमायूं शींहं हलंदो आहे त गर्दन झुकाए हलंदो आहे। कुतो लूसी हेॾे होॾे तकींदो वाझाईंदो वेंदो आहे। अवां शींहं थियो, गर्दन झुकाए हलो, परायूं औरतूं न तकियो, बदनज़री खां बचो, छो त उहा शैतान जो तीर आहे। बुरी नज़र शैतान जे तीरनि मां हिकु ज़हर आलूदा तीर आहे। फरमायाऊं फ़क़ीर परायनि औरतुनि खां अखियूं बंदि कनि था, पर हक़ीर पराई औरत खे ईअं ॾिसनि था जीअं मौलवी किताब जो मुतालियो कंदा आहिनि। ईअं उन जे हर उज़वे खे घूरे गौर सां ॾिसनि था। फरमायाऊं हदीस में आहे त अगरि पराई औरत खे ॾिसी शहवत थिए त पंहिंजे घर अची पंहिंजे घर वारीअ सां गॾिजो। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह फरमायो त ॾाढी मुठ हुजे, पंहिंजी सुहारी ते हथ रखी फरमायाऊं खाॾी खां हेठि मुठ हुजे। बज़ माण्हू चप खां वठी 4 आंगुर मुठ कंदा आहिनि, ईअं सही नाहे। फरमायाऊं वक़्तु न विञायो, ज़िंदगी जो क़दुरु कयो, सालिह अमल कयो। पीर मिठा रहमतुल्लाह अलैह जन फरमाईंदा हा असांजी जमायत में मुनाफ़िक़ बि आहिनि। असां उन्हनि खे चङी तरह सुञाणूं था, पर उन्हनि जा ऐब नथा खोलियूं। उन्हनि जी हिदायत लाइ दुआ गो आहियूं। फरमायूं तालिबुल मौला उहो आहे जेको पंहिंजे इरादे खे मुर्शिद जे इरादे जे ताबे करे। मुरीद जी माना बि इहा आहे त पंहिंजो इरादो असुल न रखे। पीर सां मुशाबिहत सूरतनि ऐं मननि हुजेसि, ऐं अगरि मुशाबिहत ताम न अथसि त उहो हक़ीक़त ऐं बातिन में बईद दर बईद आहे। उहो कीअं फ़ाइदो हासिलु कंदो? फरमायूं शादी गमी में गैर शरई कमनि खां सख़्तु परहेज़ कयो। मौत ते मातम न कयो ऐं ख़ुशीअ में दुहल सेहरा न कयो। हिकु भेरे पाण टिपहरी निमाज़ पढ़ी वेठा त कारी ख़ैर मोहम्मद उथी अर्ज़ु कयो त हज़रत इजाज़त ॾियो त जमायत खे हिकु अर्ज़ु कयां। पाण इजाज़त ॾिनऊंसि। जमायत खे चयईं त अदब मुर्शिद ज़रूरी आहे। साईं जन लाइ जेको कपिड़ो विछायो वञे थो उन ते फ़क़ीरनि खे लत ॾियणु न घुरिजे। पोइ अदब बाबति काफ़ी कुझु चयाईं। पोइ वेठो त पाण पंहिंजी ज़ुबान मुबारक सां फरमायाऊं फ़क़ीरो अदब वारो कामयाबु थींदो आहे, जंहिंमें अदब न आहे उहो नेमत इलाही खां महरूम रहंदो आहे। अॻियां बुज़ुर्ग बेअदबी करण वारनि खे पंहिंजी जमायत मां कढी छॾींदा हुआ। इन ते अॼोको प्रोग्राम पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी ताहिरी खे इजाज़त ॾींदा। दुआ आहे त अल्लाह जे कामिल वली जे फैज़ मां असां सभिनी खे मुस्तफ़ीज़ फ़रमाए। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। वेंदे वेंदे अव्हां जे लाइ मां पंहिंजे आवाज़ में ही ताहिरी तरानो पेश करियां थो। छोड़ वे सादर बान में
दरबान में मन जोर चकर मुठड़ी को मन जोर चकर मुठड़ी को तेरी रहमत विच हाँ बान में तेरी रहमत विच हाँ बान में दिल जियरी हो सजो जग दे अंदर तेरी छोड़ वे सांदर बान में दिल जियरी हो सजो जग दे अंदर तेरे दर्दी तेरे दर्दी गदा कर कोली गा सुना साम चली खड़ी झोली गा तेरे दर्दी गदा कर गोली गा सुना साम चली खड़ी झोली गानत नफ्स ने दोरी में रोली गानत नफ्स ने दोरी में रोली हाँ पूरा कर सो सकुस इकरार न मैं पूरा कर सो सकुस इकरार न मैं दिल जियरी हो साजो जग दे अंदर तेरी छोड़ वे सांदर बान में मन जोर चकर मुठड़ी को तेरी रहमत विच हाँ बान में अज छाती अल्लाह अज छाती पादे मर्ज हटा ला इलाज थी आयुष कौन घटा है अज छाती पादे मर्ज हटा ला इलाज थी आयुष कौन घटा एजा नुस्खा पिला को मार मिठा एजा नुस्खा पिला को मार मिठा एजा नुस्खा पिला को मार मिठा वल थी सकदन बीमार न मैं वल थी सकदन बीमार न मैं वल थी सकदन बीमार न मैं दिल जियरी हो साजो जग दे अंदर तेरी छोड़ वे सांदर बान में दिल जियरी हो साजो जग दे अंदर बद अमली बद अमली गा बेजार न थी मैं कूतर तू परे कर धार न थी बद अमली गा बेजार न थी मैं कूतर तू परे कर धार न थी नंग पाल तू है नंगदार नंगी नंग पाल तू है नंगदार नंगी तू है बावफा वफादार न मैं तू है बावफा वफादार न मैं दिल जियरी हो साजो जग दे अंदर तेरी छोड़ वे सांदर बार न मैं मन जोर चकर मुठड़ी को तेरी रहमत विच हाँ बार न मैं दिल जियरी हो साजो जग दे अंदर तेरे दर में दीदा ला खड़ी काफी काट कशाला आ खड़ी साईं तेरे दर में दीदा ला खड़ी काफी काट कशाला आ खड़ी ते को पांदगी चीगल पा खड़ी ते को पांदगी चीगल पा खड़ी ना उम्मीद थी साना कार न मैं ना उम्मीद थी साना कार न मैं दिल जियरी हो साजो जग दे अंदर तेरी छोड़ वे सांदर बार न मैं मन जोर चकर मुठड़ी को तेरी रहमत विच हाँ बार न
से मंजिल मार वञन अहमद हसन से मंजिल मार वञन एजा कितही ॾिठुम इसरार न में एजा कितही ॾिठुम इसरार न में तिन जियरी गोसां जो जग दे अंदर तेरी छोड़ वे सांदर बार न में मने जोर चकर ऐं मुठड़ी को मने जोर चकर ऐं मुठड़ी को तेरी रहमत विच गां बार न में तिन जियरी गोसां जो जग दे अंदर। सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह सुबहान अल्लाह। दिन जियरी होसां जो जग दे अंदर तेरी छोड़ वेसां दरबार न मैं। पीरा ते पीर दी खैर होवे रब पीरा ते पीर दी खैर होवे। समूरा पीर प्यारा पर मिठल महदार भी शया समूरा पीर प्यारा पर मिठल महदार भी शया शहरो नलाड़ काणे जी उत्तम दरबार भी शया अची जंहिं रामपुर मां कई आहे दरगाह रहमतपुर उहो कामिल वली साईं अब्दुल गफ़ार भी शया मिलियो मुर्शिद कुतुब कामिल सभागा भाग सिंधड़ीअ जा ख़ुदा तरफ़ां उहो मिलियल पिरीअ जो प्यार भी शया हणी कलई कलब सारा अवल हुआ साफ़ साईं क्या तंहिं पोइ तन अंदर जागी पई तंवार भी शया विराए फैज़ रब्बानी वली के ई कयईं पैदा गफ़ारी जवान जे दरजो बणियल पगदार भी शया क़यामत ताईं रब साईं उहा गादी रखे क़ाइम संदन ख़ानदान जी ख़ुशबू दिली दीदार भी शया लिखिया लाशारी आजिज़ हिन सवें अशार ॿिया बि पर मिठे मुर्शिद जी सारह जो सुखुन सिंगार भी शया। हर दम खैर